सुहिणी यादि बाग़ 41। उमेद आहे त पहिरियां जा 40 बाग़ तव्हां दिलि सां ॿुधा हूंदा त हाणे जी स्टोरी बि तव्हांखे आसानी सां सम्झ में ईंदी। जे तव्हां ही एपिसोड पहिरियों दफ़ो था ॿुधो त मिठी निमाणी वेनिती आहे त तव्हां पहिरियां जा 40 एपिसोड डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते ॿुधी था सघो। आखाणी खे अॻिते वधायूं। आयशा जो रोइण जारी हुयो, उन जा ॻोड़ा बंदि ई न पिया थियनि। रोकी उनखे ॾिसी ख़ुदि बि दुखी हुयो, पर छा थो करे सघे। उनखे हिकु ई हो, जेतिरो देर सां ॿुधाया हा ओतिरी आयशा जी तकलीफ़ वधंदी वञे हा। अॼु न सुभाणे इहो त उनखे दुख सहन करणो ई हुयो। बहितर आहे त जेतिरो जल्दी थिए ओतिरो सुठो। आयशा सोफ़ा ते वेठी हुई। रोकी कुर्सी अॻियां खणी करे उनखे रुमाल ॾिनो ॻोड़ा उगण लाइ। उन जा ॿई हथ गोॾनि जे विच में ॿधल हुआ, कंध हेठि हुयो। आयशा जरा सो बि ध्यानु न ॾिनो। आयशा प्लीज़ रुमाल खण, रोइण बंदि कर। आयशा कुझु बि ॿुधे इन हालत में कान हुई। उन जो दर्द हर पल वधंदो पियो वञे। रोकी उथी करे टेबल तां पाणी जो गिलास खयो, उन जो हथ पकड़े उनखे हथ में पाणी ॾिनो, ॿिए हथ में रुमाल ॾिनो। प्लीज़ आयशा, थोरो ॻाल्हि खे सम्झ। हा, ग़लती आहे मुंहिंजी, मां सम्झां थो। मूंखे जेतिरी सज़ा मिले ओतिरी घटि आहे। मां पहिरां तोसां मिलण पियो चाहियां, तोखे सभु ॿुधाइण पियो चाहियां, पर वक़्त जो तक़ाज़ो इहो बिल्कुलु बि कान हुयो। तोसां हींअर सभु क्लियर करे मां अंकल आंटी ॾे बि मिलण ईंदसि। अहिड़ो न आहे त मां सिर्फ़ु तोखे चई छॾींदसि ऐं ॻाल्हि ख़तमु। न, इन ॻाल्हि खे पूरी तरह क्लियर कयो वेंदो ऐं अॻिते बि तुंहिंजी लाइफ में कोई प्रॉब्लम न अचे, इन ॻाल्हि जो मां पूरी तरह ध्यानु रखंदसि। प्रॉमिस। आयशा अखियूं मथे करे रोकी ॾे निहारियो, चयो त पोइ अहिड़ी ग़लती कहे ई छो। रोकीअ नरमाईअ सां जवाबु ॾिनो, मां अहिड़ो सभु करणु न पियो चाहियां। प्लीज़ मूं ते विश्वास कर। मां ख़ुदि उन सदमे में हुयमि कि मां तोखे सगाई लाइ हा कयां, पर मुंहिंजे पप्पा जो ॾाढो ज़ोर हुयो। असांजी प्रेम जी आखाणी त सगाई खां अॻु में ई चालू हुई। रेवती, जंहिंखे मां वठी आयो हुअसि गॾु। रेवती जो पप्पा मुंहिंजे ऑफिस में कमु कंदो आहे। रेवती कॾहिं कॾहिं पंहिंजे पप्पा सां मिलण ईंदी हुई। मां रेवती खे परियां खां ई ॾिसंदो हुयसि। मूंखे ॾाढी वणंदी हुई, पर मां हुन सां कॾहिं बि ॻाल्हाइण जी कोशिशि न कई। अचानक हिकु ॾींहुं इन जे पप्पा जी तबियत ख़राबु थी पई। उनखे घर में आराम करण लाइ चयो वियो त पप्पा उनखे चयो कि घर में ई कमु करे तव्हां मूंखे फाइलियूं मोकिलाए छॾिजो ऐं तव्हांखे आराम बि थी वेंदो ऐं दौड़ा दौड़ी बि न थींदी। हानी भरी रेवतीअ पप्पा रेवतीअ जे हथां फाइलियूं मोकिलाए छॾींदा हुआ। पप्पा जी गैरहाज़िरीअ में मूंखे ई ॾियण ईंदी हुई। धीमे धीमे मुंहिंजो उन सां ॻाल्हाइण ॿोलाइण वधंदो वियो। मूंखे उनजो सुभाउ ॾाढो वणंदो हुयो। हिकदमि नरम दिलि वारी। उनजो चहिरो, उनजो अखियूं हर पल मुंहिंजे दिलि खे अलॻि सी कशिश ॾींदियूं हुयूं। आख़िरकार मां उन खां पुछियो, रेवती, तूं मूंसां कॉफ़ी पीअण हलंदीअ?
मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। रेवतीअ थोरी देरि वीचार करे चयो, कुझु ऑफिस जो कमु आहे त मूंखे बिल्कुलु बि सम्झ में न ईंदो, तव्हां पप्पा सां फ़ोन ते ॻाल्हाए था सघो। रोकी चयो, न, मूंखे तुंहिंजे बारे में ॻाल्हाइणो आहे। रेवती अचानक सां शॉक में अची वई। मूं में तव्हांखे कहिड़ो कमु आहे? सवालिया अंदाज़ में चयो। रोकीअ वापसि पुछो, प्लीज़, मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे, ज़रूरी आहे।